सर जियां सोचींदो न तीअं वधीक परेशान थींदो। जानो मां हिकु फैसले ते मुतमैन नथो थी सघां। दिलि चवे थी त हाशिम ऐं शाहज़मान जी ॻाल्हि न मञां, पर दिमाग़ चए थो आख़िर केसि ताईं विढ़ंदे। जानो मां चंड जे ॿिनि पुड़नि जे विच में अची वियो आहियां। मां छा कयां? को फ़ैसिलो नथो करे सघां। रे सर मुंहिंजी एतिरी हैसियत न आहे जो मां तव्हांखे सलाह ॾेई सघां। बाक़ी हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि। ॿुधाए मां छा कयां? मामा शरीफ़ चए थो त हाशिम वारनि खे खून बख़्श न कर। इहा सही सिधी बाबा साईं जी रूह सां नाइंसाफ़ी। ऐं अहसान साईं चए थो त समय खून थियण खां पोइ बि आख़िर फ़ैसिलो ई थियणो। ऐं फ़ैसिले में असां ॾोही थींदासीं जानो, छो त असां हाशिम वारनि जा अलाए केतिरा ई खून कया। फ़ैसिले जे हक़ में मां बि न आहियां। बाबा साईं जो खून बख़्श मां बि नथो करणु चाहियां। रे सर सॼी ॻाल्हि त तव्हां पाण चिटी करे छॾी आहे। त फ़ैसिले में बाबा साईं जो खून लुड़ी वेंदो। थी सघे थो तव्हां ते चटी बि लॻे। इन खां बहितर आहे त तव्हां खून हाशिम वारनि खे माफ़ करे छॾियो। ईअं करण सां तव्हांजो हुन ते वॾो थोरो थी पवंदो। जानू मूं सवेल तोखे ॿुधायो न त मां चंड जे ॿिनि पुड़नि जे विच में अची वियो। सम्झ में नथो अचे त मां छा कयां। रे सर छो था हाजी शरीफ़ जे चवण ते पाण खे अकेलो कयो? वक़्त जी तक़ाज़ा इहा आहे त तव्हां हाशिम खे खून माफ़ करे छॾियो। सोचणो पवंदो जानू, सोचणो पवंदो। मां मामा शरीफ़ खे बि नाराज़ करणु नथो चाहियां। ठीकु आहे रे सर तव्हां सोचो भली, पर फ़ैसिलो उहो कजो जेको तव्हांजो दिमाग़ चवे। ठीकु आहे जानू, मां तकड़ कोन कंदुसि। सोचे सम्झी पोइ को फ़ैसिलो। बाबल साईं तव्हां पाण पंहिंजे सिर तव्हां त असां ते वॾा वड़ करे छॾिया। हाशिम ख़ान दिलावर कहिड़ा हाल अथव? ख़ुशि त आहियो न? सरदार साईं ठठ लॻा पिया आहिनि। असांजे लाइ जेल बि ॼण घर आहे। ओई हिम्मत न हारजो। मां तव्हांजी ज़मानत जी कोशिश में लॻो पियो आहे। अलाह भली कंदो। बहादुर सां ॻाल्हियूं हलनि पियूं। अलाह कंदो त बहादुर मञी वेंदो। जीअं दरिया ख़ान वारो खून तव्हांखे माफ़ करे छॾियो। छा कजे? फिलहाल त इहो बहादुर मञे ई कोन थो। चए थो त मां खून कोन बख़्श कंदुसि, पर अलाह में उमेद आहे। कोशिश में लॻा पिया आहियूं। अलाह कंदो त मञी वेंदो। बाबल साईं दरिया ख़ान मुंहिंजा 2 भाइटिया ऐं हिकिड़ी भाइटी बि माराई वई। ॿियो त मुंहिंजो पुटु असलम बि इन ज़ालिम दरिया ख़ान मारायो हो। ऐं दरिया ख़ान जे हर ॾोह में उन सां गॾु बहादुर बि ॿिटो हो। पोइ बाबल साईं बहादुर जेल में छो न आहे? बाबल साईं मां मञा थो त दरिया ख़ान खे मूं मारियो, पर दरिया ख़ान कहिड़ो मसीत जो कख हो? बाबल साईं मूं हिकु कातिल खे मारियो आहे, कातिल खे। हाशिम ख़ान तू इहो न विसार। याद कर दरिया ख़ान खां असां सालार ऐं ख़ादिम जो फ़ैसिलो न वरितो। याद कर। ऐं तो पंहिंजा पलांद बि कया। पर हाशिम ख़ान हीअ महिल ॻाल्हियुनि जी न आहे। इन करे मुंहिंजो चवणु वठि, माज़ीअ खे विसारे छॾ। मूं पीर एहसान सां बि ॻाल्हियूं कयूं। पीर एहसान हिकु मोतबर माण्हू आहे। हुन मूंसां वाइदो कयो आहे त बहादुर सां ॻाल्हियूं कंदासीं, मिंट मेड़ काफ़िलो बि वठी वेंदासीं। अलाह भली कंदो। सरदार साईं इहो पीर एहसान ऐं बहादुर पाण में दोस्त आहिनि। इन करे पीर एहसान
बहादुर जो पासो खणो। दिलावर मूंखे ख़बर आहे, पकी ख़बर आहे त पीर एहसान ऐं बहादुर पाण में सुठा दोस्त आहिनि, पर पीर एहसान हक़ ऐं सच जो साथ ॾियण वारो आहे। तव्हां फिक्र न कयो, तव्हां ॿई ॼणा जेल में चंद ॾींहंनि जा महिमान आहियो। ठीकु आहे बाबल साईं, जेकॾहिं बहादुर खून माफ़ थो करे ऐं तव्हांजो बि हुकुम आहे त पोइ मां माज़ीअ खे विसारे थो छॾियां, न त अञा बि बहादुर ॾे मुंहिंजा लाइ केतिरा लहणा लेखा आहिनि। हाशिम भाउ, सरदार साईं असांजे लाइ जेको कुझु बि करे रहियो आहे न, यकीन उहो असांजे हक़ जे लाइ। हा दिलावर, बाबल साईं खां सवाइ ॿियो असांजो केरु आहे? हाशिम ख़ान, दिलावर, हाणे मां हलां थो। बाबल साईं, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां वक़्तु कढी असांखे दिलासो ॾियण आयो। ख़ुदा हाफ़िज़। अनवर साईं काॾे संभरिया आहियो? सोचां पियो त सरदार शाह ज़मान खां चकर ॾेई अचां। अनवर साईं घर खां ॿाहिरि घटि निकिरंदा कयो, कुझु त एहतियात कयो। ॾिसो पिया त पीर करामत तव्हांजे पोयां का ताईं कुहाड़ा खयों थो घुमे। फिरदौस बेगम, इन मसइले खे हल कराइण लाइ त सरदार शाह ज़मान ना वञी रहियो आहियां। अनवर साईं मां त चवंदमि घर खां ॿाहिरि न निकिरो ऐं सरदार शाह ज़मान सां फोन ते ॻाल्हाए वठो। फिरदौस जान, सरदार शाह ज़मान वॾी हैसियत वारो माण्हू आहे ऐं ॻाल्हि बि का मामूली न आहे, उन करे फोन ते ॻाल्हाइण मुनासिब न आहे। मूंखे पाण वञणो पवंदो। त पोइ भला जल्दी मोटण जी कजो। तूं फिकुर न कर फिरदौस बेगम, आउं जल्दी मोटी ईंदुसि। आउं उतर जो ज़मींदार आहियां, चार चङा मूंखे बि सुञाणनि था। चरबट राजा जो राज न आहे जो पीर करामत मूंखे ईअं ई माराए छॾींदो। पीर करामत वॾो फितने खोर माण्हू आहे, हू कॾहिं बि कोन मुड़ंदो। अल्लाह न करे अनवर साईं, जेकॾहिं तव्हांखे कुझु थी पियो त मुंहिंजो केरु आहे? मूंखे कुझु बि कोन थींदो फिरदौस बेगम, हिम्मत कर, हीणो न ॻाल्हाए। अलाह चङी कंदो फिरदौस बेगम, हाणे आउं हलां थो। चल अल्लाह जे अमान में हुजे। आई ममड़ी, मूंखे चांहि ॾींहं त ॾोह थी पई वया छा? चाची तू थोड़ी देर पहिरियां त चांहि पीती, तू खणी चवे हां त कोप खणी तुझ लाइ बि ठाहियां हां। जी मीरा, छॾियो हाणे हिननि ॻाल्हियुनि खे। हाशिम दिलावर जो अलाए छा थींदो। बहादुर बि खून बख़्श करण जे हक़ में ई न आहे। बहादुर में कुझु मन पोइ हो, पर हाजी शरीफ़ उन मां उहो कढी छॾियो आहे। बहादुर पंहिंजे ज़िद ते अड़ियल आहे। ऐं बाबा, चाचा हाशिम वारनि जो राज़ छा आहे? छा उहे फ़ैसिले ते राज़ी आहिनि त फ़ैसिलो थिए? केॾांहुं राज़ी थींदो हाशिम? उहो त ज़िद्दीरनि खां बि ज़िद्दीरो आहे। हा भाॼाई, तूं बि सही थी चवीं। हाशिम बि इहा मिंथ मञण लाइ तयार ई न आहे। हू बि इहा ई ॻाल्हि थो करे त खून असांजा बि थिया आहिनि, असां बि रत जा ॻोढ़ा रुना आहियूं। चए थो त पलांद कयो आहे असां। बिल्कुलु सही थो चवे बाबा, चाचा हाशिम सही कयो आहे। असां सां बि त ज़ुल्म थियो आहे न। चाचा हाशिम कंहिं बेगुनाह जो क़त्ल कोन कयो आहे। हे बि चाचा वारी ॿोली थी ॻाल्हाए। घटि केर बि न थींदो, पर वरंदन कुझु बि न। हाँ चाची, चाचा ऐं मां घटि न आहियूं, उहो इन करे जो असां सां नाहक थियो आहे। चाची, असांजी ख़ुशियुनि खे खसियो वियो, तोखां विसरी वियो आहे शायद, पर असांखे यादि आहे मुंहिंजे ॿिनि भाइरनि जो खून, मुंहिंजी नंढड़ी भेण जो खून। असांखे यादि आहे चाची, असांखे यादि आहे मासूम ॿारनि जो खून, जिन जे हथनि में कलम ऐं किताब हुया, उन्हनि खे मारियो वियो आहे चाची। असांजे असलम जे हथ में किताब ऐं कलम हुयो, हथियार कोन हुयो जेके बंदूक जो खाज बणायो वियो। धीअ, तूं बि सही आहीं, पर कंहिं धुर खे घटि त थियणो पवंदो न, तॾहिं त जहिड़ा झटा ख़तम थींदा।
अरे लो गाड़ी था तलाशी दियो। सूबेदार असां पीर करामत जा माण्हू आहियूं, असांखे छॾ त असां वञूं। पीर करामत जो माण्हू हुजे या का बे फने खान जो, मुंहिंजो नालो अथई सूबेदार सुखियो ऐं आया आहे ॾाढो ॾुखियो। हथ मथे कर। सूबेदार शायद तू पीर करामत के सुञाणी कोन थो। अरे तू मुराद आहीं न, जॾहिं मां तोखे सुञाणा थो त पीर करामत खे कीअं न सुञाणींदुसि। जॾहिं सुञाणी बि थो पोइ रोकियो छो अथई? नशे में आई जा। हथ मथे कर। नशे जा सका तूं ॾोहारी माण्हू आहीं ऐं पुलिस के केतिरनि ई केसनि में घुरबल आहीं। हथ मथे कर। हिन जो लेसन अथई? न साहब, बगैर लेसन जा हथियार खणी ईअं घुमंदो तो अथई, तुंहिंजी बादशाही आहे। सूबेदार इहो सुठो नथो करी। साहब हिन वटि पिस्टल निकितो आहे। वठे थो हिननि खे हेॾे। तव्हां एॾा वॾा चङा मुड़ुस आहियो, ॾोहारी थी सरेआम पिस्टल खणी घुमंदा। सम्झो छॾो माण्हू वठी हलो हिननि खे। हल 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 साइकिल घुम कर। हेलो, सूबेदार सुखियो तो ॻाल्हायां। स्नैप चेकिंग दौरान कुछ ॾोहारी माण्हुनि खां हथियार मिलिया आहिनि। त पोइ इहो सभु कुझु तूं मूंखे छो ॿुधाए रहियो आहे? इहो इन्ही जे करे जो उहे ॾोहारी चवनि था त असां पीर करामत जा माण्हू आहियूं। सूबेदार मुंहिंजा माण्हू ॾोहारी नथा थी सघनि, कंहिंखे गिरफ़्तार कयो थी? इन्हनि ॾोहारनि मंझां हिकु जवाबदार पंहिंजो नालो मुराद थो ॿुधाए। मुराद? इहो त मुंहिंजो मुहाफ़िज़ आहे। सूबेदार छा तोखे पंहिंजी नौकरी प्यारी न आहे जो पीर एहसान जे चुर्च ते मुंहिंजा हारी मुरीद गिरफ़्तार करे रहियो आहे? फ़िलहाल मां इन्हनि खे थाणे ते वठी थो वञा, इन्हनि जो बयान रिकॉर्ड कयां थो, पोइ ॾिसूं था। सूबेदार सुखिया, छा मुंहिंजा लफ़्ज़ तोखे सम्झ में नथा अचनि? मुराद ऐं उनजे हमराहनि खे हाणे जो हाणे आज़ाद कर। हा, उन्हनि खां हिते जो हिते माफ़ी वठ। पीर साहब हाणे इहो नामुमकिन आहे, कानून जी कार्रवाई त ज़रूर थींदी। सूबेदार छा तोखे पंहिंजी नौकरी प्यारी न आहे जो पीर एहसान जे चुर्च ते मुंहिंजा हारी मुरीद गिरफ़्तार करे रहियो आहे? छाकाणि जो हिननि जी गिरफ़्तारी जो मैसेज मूं वायरलेस ते पढ़ाए छॾियो आहे। ठीकु आहे सूबेदार, हाणे जो हाणे पंहिंजो सामान खण ऐं असांजी हद छॾे हलियो वञ। पीर साहब जेकॾहिं मुंहिंजी बदली जो ऑर्डर आयो न त पोइ मां हलियो वेंदुसि। हाणे ॻाल्हि ॿुधो, सॼे रस्ते में हिननि जी महिमानी कंदा हलो, जीअं हिननि खे बि ख़बर पए ऐं पीर करामत खे बि ख़बर पए त मुंहिंजो नालो आहे सूबेदार सुखियो ऐं आहियां ॾाढो ॾुखियो। जी साहब, ईअं ई थींदो। शाह ज़मान जे हारिन मां ईमानदारी वही अलाए न वही। एॾो को कमु कयां जे हारी पाणे विड़ी ढांगा थियनि ऐं पोइ कोरठ ना चकर काटीनि
ऐं पिया शाह ज़माने ज़मीनूं सभु बंजर थी वञनि। अज़ल दाणे ला हारी बि सिकी मरनि त शाह ज़मा बि थोरो पियो ख़बर पए त ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। इहो कमु करे ॾेखारियां, ख़बर पए त नबू कमदार मुल्क में आहे। सुबुह जो निंड मां उथे न त नाश्ते लाइ छा पर कंहिं डगड़ीअ लाइ अन्न न मिलेसि। अड़े ॾे नालो छा अथई? मुजीब हुयो साम्हूं कमु पियो करे न इहो परियां। इहो तुंहिंजे लाल छो घटि वधि थो ॻाल्हाए? इहो एॾो मोतबर आहे जो मूंखे घटि वधि थो ॻाल्हाए। अरे बाबा मुंहिंजी बहू चवे थो सॼो ॾींहुं रहिसे चिमचागिरी कंदो आहे ऐं कमु करे कोन, रोशनी कंदो आहे। सफ़ाई अहिड़ो ई जा तमीन सां ॻाल्हाए, मां सरदार जी इज़त कंदो आहियां। अरे बाबा हो थो चवे हमारा, आऊं कोन थो चवां। हो चवे थो सरदार जे पेरनि ते किरियो पियो हूंदो आहे ऐं मानी बि उते हुतां खां ई खाईंदो आहे। सॼो ॾींहुं बसि पियो हूंदो आहे ॿिनि टुकरनि ते। इन जी इहा हिमत जो मूंखे घटि वधि थो ॻाल्हाए, मुंहिंजी गिला थो करे। हा मां हिनखे ज़िंदा कोन छॾींदुसि। वाह जोड़िया बंद कयो, छोड़ो। छाती छोड़ो हाँ केड़ी गाल ते छोड़ो पे क्यों? कमदार नबू पीर एहसान ऐं पीर करामत जो छेड़ो हाणी वधंदो, छो जो पीर करामत ज़मानत कराए आयो आहे। हाजी शरीफ तूं सफ़ा को बाहर आई। चाचे भाईचे जो झगड़ो आहे, गादीअ वारा माण्हू आहिनि यार, असांजो छा? कमदार तर त असांजो आहे न बाबा, ऐं इन पीर करामत सां असांजी यादमंदी बि त रहंदी न। जेकॾहिं हू विढ़ंदा त असर असांजे मथां बि त पवंदो या न? आचिर चई तूं बि सच थो, पर असांजी ॻाल्हि न पीर करामत मञींदो न वरी पीर एहसान। हा नबू कमदार, इहा ॻाल्हि बराबरि तूं सही थो चवीं। पीर करामत हुकूमत जे धुर जो माण्हू आहे ऐं पीर एहसान मुखालिफ़ धुर जो माण्हू आहे। पर इन्हनि ॿिन्ही जो जहिड़ो सियासी घटि ऐं ज़ाती वधीक अथनि। इहा पीराणी पग पीर करामत मथियो त वेठो आहे, पर जन सच पुछी न त इहो हक़दार पीर एहसान, इहे मुरीद ख़ादिम जेके अथई न, इन गादीअ जे करे पीर करामत सां जुड़ियल अथई। कमदार नबू घणा माण्हू पीर एहसान जे वापसि अचण ते ॾाढा ख़ुशि आहिनि, ऐं पीर करामत खां खोड़ माण्हू पासीरा थी विया अथई। ॿियो ख़बर छा आहे, अॼुकल्ह सभु कुझु सियासत सम्झी वियो आहे ऐं इहो पीर करामत असेंबली में वेठो आहे। इन करे माण्हू हुनजी वधीक ॿुधनि था, कम काला वञनि था, उन जा कम थियनि था। हाणे जॾहिं इलेक्शन आई न कमदार नबू, त पीर एहसान अॻिते हूंदी। माण्हुनि जो वॾो चाह आहे पीर एहसान सां। इहा ॻाल्हि कर हाजी शरीफ, तुंहिंजी ॻाल्हि इहा मञा थो। जॾहिं पीर एहसान सियासत में लही पियो त खटे वेंदो ऐं करामत पको कंदी। अॼुकल्ह सभु माण्हू सियाणा थी विया अथई। हा कमदार नबू, इहो त मां बि चवां थो, जे इलेक्शन में पीर एहसान करामत खे मारियो त इहा गादी बि खसिजी वेंदी। ऐं ख़बर अथई हू ॿुधो अथई न त चवंदा आहिनि विढ़नि सान लताड़जनि ॿूढ़ा, त बाबा ॿई वॾियूं ताक़तूं आहिनि। असांजो छा वञे, पंहिंजे मक़सद खां सवाइ उन्हनि वञण बजायो। हा शरीफ छॾ हिन ॻाल्हियुनि खे यार, इलाही कम पिया आहिनि। अच मूंसां हलिया। तकड़ न कर, मानी तयारु कराई अथमि, उहा खाऊं पोइ हलूं था। अनवर खान परेशान न थी, मां आया न, मुंहिंजो ते परेशान छो थो थी? तोखे कुछ भी कोन थींदो, कुछ भी न। सरदार साईं परेशान कीअं न थिया? पीर करामत मूंखे मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं मूं पाण बि इहो महसूस कयो आहे त पीर करामत जा माण्हू मुंहिंजे पोयां आहिनि। अनवर खान धमकी ॾियण वारी ॻाल्हि त सही आहे, छो जो
हुन खां असां कब्ज़ो जो छॾ रहियो आहे या हुनखे कावड़ आहे। इन्हीअ करे हुन तोखे धमकियूं ज़रूर ॾिनियूं हूंदियूं। हुनजी कावड़ बि बजाए भले धमकियूं ॾे, केतिरियूं ॾींदियूं धमकियूं, तोखे नुक़सान त कोन थो पहुचाए न। भले वात तो हणे ॾेसि। बाक़ी जेकॾहिं पीर करामत जा माण्हू तुंहिंजो पीछो करे रहिया आहिनि, अनवर खान, इहो तुंहिंजो वहम आहे। इहो वहम पंहिंजो कढी छॾ। को बि माण्हू तुंहिंजो पीछो कोन थो करे, उन्हनि में एतिरी थूम ई कोन्हे जो तुंहिंजो पीछो कनि। सरदार साईं, पीर करामत जे मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे त हू ज़रूर कुझु न कुझु कंदो। मूं चयो न, पीर करामत में एतिरी धूम ई न आहे जो हू तोखे नुक़सान पहुचाए। हाणे वॾी ॻाल्हि त पीर करामत वारो भाइटियो पीर एहसान बि अची वियो आहे। हुनजे हूंदे पीर करामत तोखे को बि नुक़सान नथो पहुचाए सघे। तूं दिलि चाहे कर, जेको मां चवां थो उहो सही थो चवां। सरदार साईं, पीर करामत हिकु वॾो शातिर माण्हू आहे, हू असांखे नुक़सान पहुचाईंदो। जेकॾहिं ग़लतीअ सां बि इन्हीअ पीर करामत तोखे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई त पोइ ॿुधी छॾ वॾेरा अनवर, इहो पीर एहसान ईअं सम्झजांइ त पीर करामत जे लाइ मौत साबित थींदो। जा मौत साबित थींदो, मौत। ठीकु आहे सरदार साईं। वियो पीर साहब। मां हिते वेहण न आयो आहियां एसपी साहब। तव्हां मुंहिंजा पंहिंजा माण्हू गिरफ़्तार कया आहिनि, जेके मुंहिंजा ज़ाती मुहाफ़िज़ बि आहिनि। पीर करामत साईं, आउं सम्झां थो त तव्हांजा माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। उन्हनि खां कानूनी कार्रवाई पूरी करे पोइ उन्हनि खे आज़ादु कयो वेंदो। एसपी साहब, मां हिन इलाइक़े जो MNA आहियां ऐं हुकूमती धुर जो माण्हू आहियां। एसपी साहब, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, 12 कलाकनि जे अंदरि जे मुंहिंजे माण्हुनि खे आज़ादु न कयो वियो त पोइ मुंहिंजो नालो पीर करामत न आहे ऐं मां पंहिंजे MNA जे सीट ते न रहंदुसि। सर, अव्हां लाइ असां वटि इज़त आहे। अव्हां अवाम जा चूंडियल नुमाइंदा आहियो। अव्हां जा हमरा बेगुनाह हूंदा त ज़रूर आज़ादु थींदा। बेगुनाह हुजनि न हुजनि, मां छा चयो?